गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे। गुस्ताख बुरे जो बदे, गुस्ताख बुरे जो बदे अंजाम थियो आहे। गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे। गुस्ताखी कंदड़ कुंभर दोज़ख में पुगो आहे। नारे तकबीर, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, गुस्ताख नबी जे मथा, गुस्ताख नबी जे मथा। गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे। गुस्ताख बुरे जो बदे, गुस्ताख बुरे जो बदे अंजाम थियो आहे। गुस्ताखी कंदड़ छानू दोज़ख में पुगो आहे। अरबीअ जा अना आशिक दुनिया में अथई ज़िंदा। अरबीअ जा अना आशिक दुनिया में अथई ज़िंदा। गुस्ताख त हर हिक लए, गुस्ताख त हर हिक लए पैगाम इहो आहे। गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे। गुस्ताख बुरे जो बदे अंजाम थियो आहे। गुस्ताखी कंदड़ छानू दोज़ख में पुगो आहे। शैतान जे चेले खे अंजाम रसायो जिने। नारे तकबीर, ताजो तख्त खत्म नबूवत, आस्ताने खत्म नबूवत। मां समझा तो साईं जन जी भी हिकिड़ी पोस्ट हली हज़रत साईं मौलाना मीर मोहम्मद साहब जी, उन अफ़सर जे लाइ उहा अॻु जी आहे या बाद जी। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला इन्हनि में बि इंशाअल्लाह असांजा मोमिन साथी आहिनि। अल्लाह कंदो त उन्हनि खां ईमान कॾहिं ज़ायो न थियो। वक़्त ते उन्हनि करे ॾेखारियो, अब वक़्त ते उन्हनि करे ॾेखारियो। कोटिया में बि हिकिड़े मर्द मुजाहिद करे ॾेखारियो, पंजाब में बि कंहिं करे ॾेखारियो। अल्लाह कंदो त अहिड़ा मुजाहिद खोड़ सारा अल्लाह कंदो मैदान में ईंदा जेके रसूलुल्लाह ते कख बि न सघंदा। मांखे समझ में ॻाल्हि नथो अचे त इन्हनि कंजरनि बदमाशनि वलद ज़ना हराम जे नुतफ़े वारनि कंजरनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां दुश्मनी आहे। ॿिए सां कंहिं दुश्मनी नथा कयो। भला भिटाई रहमतुल्लाह अलैह ते गार गंद कयो, भड़वो उन बि अल्लाह जी तारीफ़ कई, रसूलुल्लाह जी तारीफ़ कई। कंजरऊ तव्हां रसूलुल्लाह खे गारियूं कयो। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ई असां में अहिड़ा मुजाहिद पैदा कंदा जेके हिननि जो सिर इंशाअल्लाह करम, हिननि जो सिर इन खां पोइ तव्हां ई असांखे बि मरणु खपे जो असांजे हयाती में अहिड़ा गुस्ताख हुजनि, पोइ बि असां ख़ामोश हुजूं इंशाअल्लाह। जंहिंखे वारो मिले घटि न करे। मां मदीनतुल मुनव्वर वयुमि। मदीनतुल मुनव्वर हिकिड़े हंधि दोस्त मूंखे वठी हलिया। हिकिड़ो कोट अञा ताईं खंडरात मौजूदु आहे जंहिंखे चवनि था काब बिन अशरफ जो कोट। काब बिन अशरफ मदीनतुल मुनव्वर मस्जिद कुबा खां थोरो अञा ॿाहिरि इलाइक़े ते, ओभारे इलाइक़े ते उन जाइ ते उहे खंडरात अञा मौजूद आहिनि जिन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में साईं जन मस्जिद नबवी में फरमाए तो काबा जे लाइ केरु आहे। हिकिड़े साहिब अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह छा तव्हांजी दिलि घुरे थी त उनखे क़तल कयूं। पाण फरमायो मुंहिंजी दिलि घुरे थी त मां मोहम्मद करीम जो गुस्ताखी थो करे इनखे क़तल कयो। हिकिड़ो उथी बिड़ो मुजाहिद ऐं रिवायत में अचे थो शायदि मोहम्मद बिन मसलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो मैदान ते निकिरी आयो। चईं मां वञा थो साईं, थोरियूं ॻाल्हियूं मां पंहिंजे मुंहं सां कंदुसि। साईं जन खां पंहिंजे मुंहं सां कुझु ॻाल्हियूं कई। साईं जन इजाज़त ॾिनी त तुंहिंजी दिलि मुतमइन हुजे तूं वञ। हू वञे थो, वञी करे हुन सां मिले थो। थोरो तवजो कयो, तवजो कयो। वॾी थो ॻाल्हि ॿुधायां, साईं शेखुल अज़ीज़ जे रूबरू थो ॿुधायां, अॼु ई ॻाल्हि नथो कयां। उन सां वञी काब सां मिले थो। किन लिखियो आहे त उहो रज़ाई भाउ, किन लिखियो आहे त उन काब बिन अशरफ जो रज़ाई भाउ मोहम्मद बिन मसलमा। उन वञी चयोसि दादा मां तोॾे आयो आहियां हिकिड़े ज़रूरी कम सां। चई त कहिड़ो कमु थी? ये कमु इहो आहे, हाणे थोरो तवजो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। चई जॾहिं मोहम्मद करीम मके खां मदीने आयो असां सोचियोसीं त शायदि नओं इनकलाब ईंदो, जे ईमान में अॻु भराई कंदासीं त अॻिते थोरो असांखे अहमियत मिलंदी। इहो हथ जो ठही रसूलुल्लाह खां इजाज़त वठी आयो। ईअं हुयो कोन,
इहो हुयो कोन पर रसूलुल्लाह को इजाज़त वरतई त मां दुश्मन खे मारण जे लाइ हरबो कयां इस्तेमाल साईं जन इजाज़त ॾिनसि त तुंहिंजे दिलि में सचाई हुजे बाक़ी तोखे इजाज़त चई पोइ हिते जो आया साईं जन असां अॻ में तकड़ में वञी करे कलमो पढ़ियोसीं हाणे साईं होरियां उहा असांजी जेको अफ़सर मिलणी हुई असांखे ड्यूटियूं वूटियूं उहे त कोन मोटियूं रहियो खोयो चंदा ॾेई हाणे त कंगाल थी वियासीं हाणे मुंहिंजो मसइलो एतिरो थी वियो आहे त मुंहिंजा बच्चा बुख था मरनि मां ॿी वाह न ॾिठी अथमि तूं पंहिंजो आहे रिश्तेदार आहे मां तो वटि आयो आहियां त महिरबानी करे कुझु मूंखे त ॾे त मां बचनि जो पेट त पालियां बचनि जो पेट त भरियां वो वरी शहर पे वठी लय पियो करे वार वॾा हस्तमान हसीन नौजवान सुहिणो रसूलुल्लाह जो गुस्ताखी कराईंदो महफ़िल कोठाईंदो जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गिला कराईंदो वो फूंडिजी वियो वो चई त भले पंहिंजे अबे ॾाॾे जे मज़हब खे सॼो त पोइ इहो हाल न थींदो त ॿियो छा थींदो चई हाणे वधीक कुझु न कर महिरबानी कर मूंखे कुझु ॾे त मां बचनि जो पेट पालियां उन्हनि जे पेट में कुझु दाणा पवनि अन्न मूंखे ॾे ओ अन्न ॾे अन्न महिरबानी हुन चयोसि त ठीकु आहे अन्न तोखे ॾींदुसि पर हिकिड़े शर्त सां कहिड़े सां चई त पंहिंजी ज़ाल मूं वटि गिरवी छॾे गिरवी रख पंहिंजी ज़ाल एॾो हराम चई पंहिंजी ज़ाल मूं वटि गिरवी रख त मूं वटि भले कमकार करे जेसिताईं तूं मूंखे वरी उहो वापसि करे तेसिताईं मूं वटि कमकार करे नौकरियाणी जे हैसियत में हुजे चुप करे चईसि त हाणे ईअं न कर तूं आहे अरब जो हसीन माण्हू वरी मां घर वारी तो वटि छॾे वञा वरी अलाह न करे उनजे दिलि में को बगड़ त मुंहिंजो त घर ई वियो हले ईअं मूंखे ॾोरापा न ॾे महिरबानी कर मूंसां कर चई भला ॿार छॾे वञ ॿार जेके थी उहे छॾ चई त उन्हनि ॿारनि जे पेट पालण जे लाइ त तो वटि आयो आहियां वरी उन्हनि खे छॾिया त सुभाणे उन्हनि खे वॾा जॾहिं थींदा त मयार ॾींदसि हलड़े तव्हां भई टोए पाटीअ ते भई गिरवी रखियल तव्हांजी कहिड़ी हैसियत आहे ईअं न कर महिरबानी कर जेॾी महिल हुन सम्झो त वाक़ई हाणे ॿी वाले कोन्हे चई त भला पोइ मूंखे हिकिड़ी टल अचे थी जेकॾहिं चवे त मां तोखे ॾसियां कहिड़ी चई मूं वटि कुझु ज़रिया बि आहे का तलवार बि आहे को नेज़ो बि आहे हा जेकॾहिं चवे त मां उहे तो वटि गिरवी रखां उन ॿ टे सूरतियूं आहिनि त तो वटि हथियार बि थी पवंदा तॾहिं हथियार इहे हुया तलवार वॾो हथियारो इहे थी पवंदा होॾे मुंहिंजो बि कमु थी पवंदो तोखे बि टेक थी पवंदी पोइ हुन सोचे करे चयोसि चङो भला ठीकु आहे खणी अच त पोइ तोखे कुझु ॼाणंदो अॻिते हली थोरी मोटियो वरी मोटी अदा जेकॾहिं दिलि में न करे त अञा ॻाल्हि ॿुधाई अहिड़ा हिकु ॿ माण्हू ॿिया बि आहिनि मूंसां ॿिया बि आहिनि जेकॾहिं तूं कंहिंसां राज़ न कढीं त मां उन्हनि खे वठी अचां उन्हनि वटि बि हथियार आहिनि उहे बि तो वटि रखनि चए पोइ वधीक न हुजे को हिकिड़ो माण्हू या ॿ माण्हू चए ठीकु आहे ठीकु आहे ईअं चई करे मोटी वियो राति जी ऊंदाही राति जी कारी ऊंदाही ओ हुन सां टाइम मुक़ररु कई त मां इशा खां पोइ फलाणे टाइम ते ईंदुसि हिन पासे अचे हेॾो अचिजां सॾु कजां मां ईंदो ॾींदो मां उन पासे अचे राति जो सॾु कयईं त हे मथी ॿी मंज़िल ते मां उन जाइ ते वयुमि उहा जाइ अखियुनि सां ॾिसी आहे ॿी मंज़िल ते उनजी ॾाकण बि उहा ठहियल आहिनि अञा कुझु नथला हूं खंडरा अथनि पर ठहियल आहे ॿी मंज़िल ते ज़ाहिर कोन्हे पर ॾाकण हूं चई न ॿियनि मंज़िल ते वेठो सॾु सुञातई घर वारीअ रोकियुसि त ईअं न कर हेॾी महिल ऊंदाईअ में चई त न मुंहिंजो सुञातल आहे चई मूंखे इन आवाज़ मां हेॾी महिल वारे मूं कुझु भउ थो थिए चई त जे वक़्तु जवाननि ते आयो त निभाईंदा आहिनि जवान को मसइलो लही आयो वार तमामु खुलियल हुअसि वारनि में वॾी ख़ुशबू लॻल हुन साहिबी सुवारे ॾिठो दाह की एॾी वॾी ख़ुशबू हेॾी महिल ख़ुशबू के तोखे ख़बर न आहे की न की अरब में जेकी वधि में वधि हसीन औरत अतुर ठाहिण में मशहूरु आहे मां उन सां शादी कई आहे उन जे हथ जो अतुर ठहियल आहे जेको मां मुंहिंजे वारनि में हींअर मूंखे वारनि में अतुर हणे पई की भला मां सिंघां इजाज़त ॾींदी भले सिंघ बसि हीअं करे हुन वारनि में हथ हथ लाइ करे हीअं कीची भराई ॿिए खे चए हणो अलाह जे दुश्मन ठगा रसूल जे दुश्मन खे थियो रसूलुल्लाह जे दुश्मन ईअं क़तल थियो उहो साबिस वारा होॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतज़ार में कॾहिं तो केॾी महिल तो मुजाहिद कामयाब थी अचे रसूल जे गुस्ताख जी सज़ा मोमिननि वटि क़तल खां सवाइ ॿी आहे ॻाल्हि सम्झ में अचे माशाअल्लाह मां अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला अञा मुसलमाननि में ईमानी झलक आहे अल्लाह कंदो को न को मुसलमान पैदा थींदो जेको अहिड़नि गुस्ताखनि कमीननि अचे सिर खाधो को काथां जो तो लूसी लपाड़ी को भौंकनि था रसूलुल्लाह ते भौंकण जो कहिड़ी ज़रूरत आहे कंजरो तव्हां पाण त हिक ॿिए खे सिधो कयो हो वरी को कंजर चए थो भई मां अल्लाह खे ॾिठे कीअं कयां हाणे तो पंहिंजे पीउ खे तूं पंहिंजे माउ सां सुम्हंदे ॾिठो कंजर पीउ खे तो ॾिठो त तुंहिंजे माउ सां सुम्हियो पियो जंहिंमां तूं पैदा थिए उहो त कंहिं ॾसी नी त इहो तुंहिंजो पीउ आहे तो त उन महिल कोन कम करे ॾिठो ई कुझु न ॾिठो ई त पोइ उनखे कीअं थो चए त मुंहिंजो पीउ आहे थी सघे थो माणे सां ॿियो सुम्हियो हुजे कंजर लूसी किना गंदा उहे त रसूलुल्लाह ते भौंकनि अल्लाह जे फज़ल सां अञा मुसलमाननि में ईमान आहे इंशाअल्लाह वक़्तु ईंदो इन्हनि खे सेखत मिलंदी ॻाल्हि सम्झ में अचे थी रोअण थो
गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे गुस्ताख बुरे जो बदे अंजाम थियो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे अरबी जाना आशिक दुनिया में अथई जिंदा अरबी जाना आशिक दुनिया में अथई जिंदा गुस्ताख तहर कले पैगाम इहो आहे गुस्ताखी कंदड़ कुंभर दोज़ख में पुगो आहे शैतान जे चेले खे अंजाम रसायो जिने शैतान जे चेले खे अंजाम रसायो जिने पयहार गले तिन जे पयहार गले तिन जे निशान लधो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे तू तो गुस्ताखे रसूल जा हथ चुमी तू जो रंडियूं भी थियूं पयूं गुस्ताखे रसूल जा हथ चुमी असां त मुस्तफ़ा जे आशिकन मां त ईअं चवंदो आहियां जंहिं गोली हई उन हथ तां लख बार कुर्बान हो जंहिं गुस्ताख क़तल कयो इन SPSHO जे इन्हनि जे ईअं त चवां थो गिचीअ जा हार बणिजी वञे ईमान वारे जो कमु इहो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे महबूब जे उशाकन ओहदा बिछजा घोरे नारे तकबीर ताजदार खत्म नबूवत सिंधु पुलिस जे जवानन केस सिंधु पुलिस महबूब जे उशाकन ओहदा बिछजा घोरे महबूब जे उशाकन ओहदा बिछजा घोरे क़यामत में शफीअतन जो क़यामत में शफीअतन जो महबूब मिठो आहे गुस्ताखी कंदड़ मलऊं दोज़ख में पुगो आहे पो खोड़ उठा देशी शानूअ जे मायत में पो खोड़ उठा पहुंचा शानूअ जे हिमायत में किरदार कमीनन जो किरदार कमीनन जो वाणन सां मिलियो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे गुस्ताख बुरे जो बदे अंजाम थियो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे आराई न तू बुछड़े मोहकारो मजो पंहिंजो आराई न तू बुछड़े मोहकारो मजो पंहिंजो अंजाम के पुजंदो इहो अंजाम के पुजंदो इहो अरबियत बकियो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे ईमान लकीर या जेको बिकिरा सुकंदो ईमान लकीर या जेको बिकिरा सुकंदो बचंदो न उहो पुछड़ो इंशाअल्लाह बचंदो न उहो पुछड़ो पैगाम खुलियो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे नामूस रिसालत ते गैरत बिना चहके अल्लाह अकबर मुखे मौलाना चांडियो रहमतुल्लाह अलैह याद आया हज़रत साईं तकरीर मौलाना अब्दुल्ला चांडी रहमतुल्लाह अलैह जी मोटे महफूज अब मोटे तकरीर महफूज साईं जन फरमान था त मोटे एकड़ो कंबल जो आयो मानू मुखे चंदा असा जे कोठ में खोड़ कादियानी थी आ न साईं उनन सा बहस था सा मो साथ करन माके खबर है काने कुछ तो मुखे दसियो त मां उनन सा मां पुछो मां कुछ पढ़ियल नहीं चांडियो साहब जो चे त न पढ़ियल नहीं ओ मां वयो न विचम त जेडी मला तो सा जे कादियानी कोवे होगा रिश्वत करे तू जो मिर्जा गुलाम
गुलाम कादियानी जे ज़ाल के मिर्ज़ा गुलाम कादियानी जे भेण के धीउ के मां कच्चू गारी रे तो टंड सा मन छोड़े अरे तो इशारो बुधायो तेई गारी ने जे करे हकीकत ने हो तो मोदी के तुझे जोड़े में छो तो जाए ना छोड़ो हुन कोई पूछंदो केर ना घबराइने जे ला थोड़ो दलील बुधाए दलील बुधाण का पूछो ना दिल में थोड़ो वहम चुस्त आए वाकई हिन वाली गाल सकी ना है जो पांजो ईमान जो ज़ाल हराम निकाह होगा तने करे ख्याल करे भी एड़े गुस्ताख न मतावी पूछो त छारे पूछणो भी ना है इन मामले यो एड़ो वडो मजबूत यानी दलील के गुस्ताख कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे नाम से रिसालत ते गैरत बिन आजह के नामू से रिसालत ते गैरत बिन आजह के सो उलरा गुलाम कादिर मलऊन पको आहे गुस्ताखी कंदड़ शानू दोज़ख में पुगो आहे गुस्ताखी कंदड़ कुंभर दोज़ख में पुगो आहे गुस्ताख बुरे जो बद अंजाम थियो आहे गुस्ताखी कंदड़ शैतान दोज़ख में पुगो आहे।